निकोल टेरियो कराची में अमरीकी कौंसल जनरल जी हैसियत में पंहिंजूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं आहिनि। कराची अचण खां पहिरीं हूअ जुलाई 2020 खां जुलाई 2022 ताईं अमरीकी सफ़ारतखाने पोर्ट ओ प्रिंस हेटी में डिप्टी चीफ ऑफ मिशन ऐं चार्ज डी अफेयर्स तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रही हुई। निकोल 2019 खां 2020 दौरान सदर जी एग्ज़ीक्यूटिव ऑफिस में अमरीकी क़ौमी सलामती वारे इदारे नेशनल सिक्योरिटी काउंसिल में इमिग्रेशन ऐं वीज़ा सिक्योरिटी जी डायरेक्टर तौरु कमु करे चुकी आहे। 2018 ऐं 2019 में हू स्टेट डिपार्टमेंट जी ब्यूरो ऑफ काउंसलर अफेयर्स में डिप्टी असिस्टेंट सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर ओवरसीज सिटीजन सर्विसेज जी सीनियर सलाहकार। 2017 खां 2018 में काबुल में अमरीकी सफ़ारतखाने में पॉलिटिकल काउंसलर। 2014 खां 2017 में कासाब्लांका मराकश में अमरीकी सफ़ारतखाने में कौंसल जनरल ऐं 2012 खां 2014 में हिन सुपरवाइज़री रीजनल काउंसलर ऑफिसर तौरु कमु कयो, जेको सॼी दुनिया में 102 काउंसलर सेक्शंस जी मदद करे थो। संदन पोयुनि सिफ़ारती ज़िम्मेवारियुनि में इस्लामाबाद पाकिस्तान में अमरीकी सफ़ारतखाने में पॉलिटिकल ऑफिसर, बारबाडोस में मशरिकी कैरिबियन लाइ काउंसलर चीफ, बगदाद इराक ऐं डिप्टी काउंसलर चीफ, मॉन्ट्रियल कनाडा में वीज़ा चीफ, पेरिस फ्रांस में काउंसलर ऑफिसर ऐं लागोस नाइजीरिया में इंफॉर्मेशन ऑफिसर शामिल आहिनि। निकोल पंहिंजे कैरियर जी शुरूआत यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेट सां 1997 में अमरीकी सफ़ारतखाने नैरोबी कीनिया में हिकु इंटर्न जी हैसियत सां कई। हुन 2004 खां 2005 ताईं हिन स्टेट डिपार्टमेंट में असिस्टेंट सेक्रेटरी फॉर काउंसलर अफेयर्स मोरा हार्टी जे स्टाफ असिस्टेंट तौरु पिणु कमु कयो। अमरीकी रियासत तरफ़ां संदसि बहितरीन कारकर्दगी जी मुंता तौरु खेसि अनेक इनाम मिली चुका आहिनि, जिन में 2018 में अफ़गानिस्तान में अमुन ऐं मुसालियत ते संदसि कम जी मञता ऐं 2010 में मशरिकी कैरिबियन में अमरीकी शहरनि जी मदद करण एवज़ सुपीरियर ऑनर एवार्ड्स शामिल आहिनि। निकोल अमेरिका जी डिपार्टमेंट ऑफ स्टेट जी सीनियर फॉरेन सर्विस क्लास ऑफ ऑफिसर काउंसलर जी कैरियर मेंबर पिणु आहे। कौंसल जनरल टेरियो अमेरिका पाकिस्तान सफ़ारती लाॻापनि जी 75वीं सालगिरह गॾियल तौरु मल्हाइण ते बेहद ख़ुशि आहे। संदसि अज़म आहे त अमेरिका पाकिस्तान जी गॾियल मुफ़ादनि काण वापार, सीड़पकारी, साफ़ तवानाई, सिहत, सलामती, तालीम ऐं ॿियनि तरजीही शोबनि में ॿितरफ़ी भाईवारी वधाइण जी गॾियल मक़सदनि जी साभिया लाइ कोशिश जारी रखंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk